अस्सलाम वालेकुम। अॼु आहे अङारो 10 नवंबर। अल्हम्दुलिल्लाह मां काफ़ी हद ताईं बहितर आहियां, कंट्रोल आहे काफ़ी। जेको बि गलो ख़राबु हुया, ज़ुकाम हुयो, अल्लाह शिफ़ा ॾियण वारो आहे। ऐं अॼु जो व्लॉग शुरू कयां थी। टाइम थियो आहे तक़रीबन 11:30। मासी कम वारी कमु करे हली वई, महिमान असांजा पंहिंजे ज़रूरी कमनि कारनि सां निकिरी विया आहिनि। सो मां आहियां हिन महिल घर में अकेली। दिलि चाहियो त अॼु हिकिड़ी क्राफ्ट जी वीडियो ठाहिजे। तव्हां यकीन कयो त जेनी मां कुझु क्रिएट न कयां या कुझु क्रिएटिव न कयां त मूंखे मज़ो न ईंदो आहे। सो 2-3 ॾींहं गुज़री विया आहिनि, बल्कि 2-3 ॾींहंनि खां मथे गुज़री विया आहिनि। सॼो हफ़्तो त मां लाड़काणे में रही आयमि। मां काई बि अहिड़ी क्रिएटिव जेको कमु न कयो। हे तव्हांखे यादि हूंदो जेका मां ॾोरी पई ठाहियां चोटी सुतली जी। सो मां सोचां थी त हिन महिल टाइम जो थोरो फ़ाइदो वठां। लंच ते घर में घणो करे त कोई बि न आहे, पर एमरजेंसी में जेकॾहिं को अची बि वियो त मूं वटि कॾहिं बि परेशानी मूंखे न थींदी आहे। अल्हम्दुलिल्लाह मां कुझु न कुझु पचाए वठंदसि। सो पंहिंजे लाइ त असां उअं ई सिंपल खाधो ई ठाहींदा आहियूं। त मां सोचां थी अॼु टाइम आहे त थोरी ॿाड़ पूरी कजे। जीअं उञ लॻंदी आहे न, जीअं कंहिंखे नशो हूंदो आहे, ईअं मूंखे इन्हनि कमनि जो नशो आहे। सो एॾनि ॾींहंनि खां, इलाही ॾींहंनि खां मां अहिड़ो कुझु न कयो आहे। त मां चाहियां थी त अॼु मां हिन मां जेका शइ सोचे रखी हुयमि उहा ठाहियां। पर मूंखे अंदाज़ो न आहे त हीअ ॾोरी मुंहिंजी हे ढेरो पूरो पवंदो या न। ऐं मां हिन खे जेको आहे कटियो न आहे, ऐं बाक़ी सुतली हिन में ॿधियल ई आहे। त जेकॾहिं खुटी बि त मां हिन खे वरी अॻियां कंटिन्यू करे चोटी पूरी कंदसि ऐं उन खां पोइ ठाहींदमि। सो जेको कुझु मां ठाहे रही आहियां हाणे, उहो पहिरियों ठाहियां थी, त पोइ उन खां पोइ तव्हां सां फाइनल हुनजी शिकिल शेयर कंदमि त कीअं ठहियो आहे। ऐं वीडियो जेका आहे अलॻि सां उहा मुंहिंजे वरी क्राफ्ट वारे हिसाब में शेयर थींदी। सो मां पंहिंजो कमु शुरू थी कयां। सो हीअ पूरे 1.5-2 कलाकनि खां पोइ मां हीअ बास्केट क्रिएट कई आहे। तव्हां ॾिसो, हीअ उहा चोटी आहे जेका मां ठाहींदी हुअमि एॾा ॾींहं रोज़। ऐं हीअ हिन जा हैंडल्स आहिनि। ऐं सिंपल मां हिन खे डेकोरेट कयो आहे। जेको ठाहिणु चाहे थो पंहिंजी मर्ज़ीअ सां हिन खे डेकोरेट करे थो सघे। सो हाणे वेंदमि किचन में। थांव उते ई पिया आहिनि ऐं कुझु न कुझु पचायां। सुबुह जो मां जेको आहे ॾही बि हिते ॼमाए रखी। ॾही अञा न ॼमी आहे। सो हीअ थांव बि अंदरि कंदमि ऐं सोचां थी त थोरो पंहिंजे लाइ तमामु कयां कुझु खाधे जो। ठीकु आहे। मसालो ठहे थो, हिकु थी वियो आहे, अज़ान बि अचण वारी आहे हाणे। ऐं गोभीअ खे कटण ऐं धोइण जो हिकिड़ो प्रॉपर तरीक़ो आहे। ऐं कंहिं रिक्वेस्ट कई मूंखे पंहिंजे सब्सक्राइबर्स मां ई त असांखे सेखारियो त गोभी कीअं कटिजे। यंग छोकिरियूं शादियूं थियनि थियूं, घर हलाइनि थियूं, पोइ उन्हनि खे कुझु ख़ासि ख़बर न आहे अगरि ॻाल्हियुनि जी, त उन्हनि जे लाइ अहिड़ियूं वीडियोज़ बि ठाहिणी पवनि। सो जेको ॾिसणु चाहे त ॾिसी सघो था। हिकिड़ी मुंहिंजी प्लेलिस्ट अथव हाउस होल्ड टिप्स। हाउस होल्ड टिप्स जे नाले सां हिकिड़ी मुंहिंजी प्लेलिस्ट आहे। उन में तव्हांखे घणो करे इहा मिली वेंदी। न मिले त ॿुधाइजो त मां शेयर करे छॾींदमि लिंक। ठीकु आहे। सो ऐं ॿियो गोभी ऐं मच्छी जी जो बोड़ जी तरकीब पहिरियों खां ई मुंहिंजी आहे मौजूदु। फिश रेसिपीज़ चेक कजो, लिस्ट प्लेलिस्ट उन में तव्हांखे मिली वेंदी। सो हाणे खाधे खे कंदमि कंप्लीट जल्दी जल्दी पची वेंदो। सॼो टाइम दाग करण में ऐं जेको आहे गोभी कटण में थो लॻे, इन करे थोरी देरि लॻंदी आहे। सो दाग बि थी वियो आहे, गोभी बि कटिजी वई आहे। बोड़ खे ठाहे दम ॾेई थांव अंदरि कंदमि, मानी पचाईंदमि। उन खां पोइ जेसिताईं सुरहाणी ईंदी कमु थी वेंदो, निमाज़ बि पढ़बी। शाम जा थिया आहिनि 4:30, अज़ान अची वई आहे। ऐं मुंहिंजी भेण आई ॿाहिरां कुझु देरि पहिरियों, त असांजे लाइ पिज़्ज़ा वठी आई। सो असां शाम जी चांहि ते हिन पिज़्ज़ा सां इंसाफ़ु कयो आहे हाणे। ऐं उन सां गॾु सुरहाण राति जी मानी जी तयारी बि थी करे। पचाईंदमि मां, पर एज़ यूजुअल सुरहाण जीअं त कटे रखंदी आहे हर शइ। सो हिते सब्जियूं कटिजनि थियूं पियूं। असां चाइनीज़ राइस ठाहींदासीं ऐं सूप ठाहींदासीं, जेको वेजिटेबल ऐं चिकन सूप चांवरनि सां खाईंदा आहियूं स्पेशली। इहो सिलसिलो जारी रहंदो। निमाज़ पढ़ंदासीं, चांहि पीअंदासीं ऐं पोइ कम खे कंटिन्यू कंदासीं। हे मुंहिंजी भेण पंहिंजे फ़ोन में मुंहिंजी बिहनि वारी बिरयानी जी रेसिपी थी ॾिसे। सो रखियो अथई फ़ोन, छो त मां वीडियो थी भरियां, न करे उहा वीडियो में न ईंदी। पोस्टर हे पिया आहिनि न, किथे रखंदी तूं चांहि? मां पंहिंजी हिते टेबल ते रखंदमि। बिस्किट ख़तमु थी विया आहिनि सभिनि। पापा पिया आहिनि, खाईंदी? हाँ न, मां गोभी मच्छी पचाई। मूंखे दिलि पई चए मां पंहिंजे लाइ कुझु एतमाम कयां।
हाँ सुराण मच्छी न खाधी, बस गोभी खाधी, छो त मच्छी उहा खाईंदी न आहे। हाँ जेसि ताईं मां चांहि पियां तेसि ताईं तव्हां हीअ वीडियो क्लिप ॾिसो मुंहिंजे गुज़रियल वक़्तनि जे कयल कमनि मां हिकिड़ो कमु आहे। हीअ आहिनि SOS विलेज ॼामशोरे जा ॿार, जिते मां अक्सर वेंदी रहंदी हुयसि, त इन्हनि जूं इलाही तस्वीरूं मां वटि आहिनि। हीअ सभु तस्वीरूं हिकिड़े ई ॾींहं जूं आहिनि ऐं उन्हनि सां असां प्रोग्राम ठाहियोसीं उन्हनि जी रज़ा ख़ुशीअ सां। पहिरियों त उन्हनि खे मां चयो त भई मां ॿारनि जे लाइ गजरनि जो हलवो ठाहे खणी थी अचणु चाहियां कंहिं बि ॾींहुं, छो त मां हलवो इलाही सुठो ठाहींदी आहियां। मुंहिंजी दिलि चाहे त नंढा नंढा ॿार आहिनि, इंतिहाई ग़रीब घरनि जा, इंतिहाई मिसकिन घरनि जा, कंहिंजा माउ पीउ न आहिनि, कंहिंसां कहिड़ा कहिड़ा ज़्यादतियूं ज़ुल्म थियल आहिनि, उन्हनि खे ख़ुशि करिणो आहे। बसि मां गजरनि जो हलवो ठाहियां ऐं खणी अचां। हुननि मूंखे चयो त हलो हीअं था कयूं, कंहिं मोकल वारे ॾींहं ते नाश्ते जो प्रोग्राम था ठाहियूं, ॿारनि सां गॾु तव्हां अची नेरनि कयो, जेको तव्हांखे दिलि चाहे उहो तव्हां ठाहे अचो ऐं जेको हितां जूं मायूं आहिनि उहे बि कुझु न कुझु ठाहे रखंदियूं। हे उन ॾींहं जूं ई तस्वीरूं आहिनि। सो मां हिकु त मूं चयो हाणे सवेरे सवेरे वञा थी, 8 बजे असांखे उन्हनि चयो 8 या 8:30 बजे त हिते पुॼी वञिजो, 9 बजे छो त ॿारनि जो नाश्तो हुयो टाइम मोकल वारे ॾींहुं। त मां गजरनि जो हलवो बि ठाहियो ऐं मां पटाटनि जी भाॼी बि ठाही, जेका पूरियुनि सां गॾु भाॼी मिलंदी आहे बाज़ारि मां, ओड़ी सेम वॾो देगिड़ो हिकिड़ो भाॼीअ जो ठाहियमि ऐं हिकिड़ो वॾो देगिड़ो हलवे जो ठाहियमि। तारिक, मां ऐं सुराण असां 3 ॼणा उहो सामान खणी ऐं SOS विलेज वियासीं। हीअ विलेज जो सीन आहे, एॾी हसीन ऐं साफ़ु सुथरी जॻह आहे, एॾी ग्रीन आहे जंहिंजी का इंता न आहे, ख़ूबसूरती ख़तमु आहे हिते। ऐं साम्हूं जेको तव्हां मीनार टाइप परे ॾिसो था न, इहा मस्जिद आहे हिननि जी विलेज जी, त उनखे मस्जिद जहिड़ा मीनार न आहिनि। हे ॿार सभु नाश्तो था कनि ऐं वधीक जेका मालूमात आहे न SOS विलेजिस जे बारे में, मां हिन कमिंग फ्राइडे जो जेको सेशन थींदो लाइव, उन में मां तव्हां सां शेयर कंदमि। हीअ नाश्ते ते सभु नेरनि ते गॾु वेठा आहिनि। हीअ मदर ॿारनि सां गॾु वेठी आहे, जेके ॿारनि जी केयर कनि थियूं, संभालनि थियूं, हिफ़ाज़त कनि थियूं। त उहे सभिनी ॿारनि खे कढी ॾियनि पियूं, उन्हनि जे हिसाब सां उन्हनि खे उमिरियुनि जे हिसाब सां खाधो पियूं खाराइनि। ऐं हीअ टेबलियूं सेट कयूं विच ते, हर कंहिंजे घर मां नंढियूं नंढियूं ॿारनि जूं टेबलूं आहिनि, उहे खणी आया, उन्हनि खे असां सिधो करे थाम उन्हनि ते लॻायासीं ऐं चादरूं खणी आयूं, चटायूं खणी आयूं, दस्तरख़्वान खणी आयूं, जेको बि उन्हनि जे घर में अवेलेबल हुयो, त लॉन में उते इहो विछायो। ऐं सुबुह सुबुह सां यकीन कयो एॾो मज़ो पियो अचे। हीअ ॾिसो सभु ॿार वेठा आहिनि, हिकिड़ा हिन पासे विहारिया, हिकिड़ा ॿिए पासे विहारिया ऐं मुख़्तलिफ़ हिसनि में करे खाधो इहो विच ते, जीअं पोयां तव्हां ॾिसो था तव्हांखे नज़र ईंदो हूंदो। त ॾाढो डिसिप्लिन आहे ॿारनि में, एॾी त हुननि जी प्यारी तरबियत थियल आहे, जो चङनि भरियलनि माउ पीउ वारनि ॿारनि में उहा तमीज़ न आहे जेका हिन SOS वारे ॼामशोरे वारनि ॿारनि में मां ॾिठी। एतिरा मैनर्स जंहिंजी हद न आहे। ऐं हीअ ॾिसो, ऐं पोयां परियां तव्हांखे 3 मायूं परे परे नज़र ईंदियूं। राइट साइड ते मां आहियां, लेफ्ट ते सुराणा, विच में उते उन महिल जी जेका डायरेक्टर हुई बेनज़ीर रुस्तमाणी, उहा वेठी आहे। त हीअ छोकिरियूं सभु हे ॾिसो था, नंढड़ियूं वॾड़ियूं सभु हिकु पासे वेठियूं आहिनि। इन्हनि जे लाइ अलॻि दस्तरख़्वान विछायो ऐं सिर्फ़ु कुशादगी हिकिड़ी पैदा करण लाइ, बाक़ी उते इहो फ़र्क़ु न हूंदो आहे त बॉइज़ आहिनि या गर्ल्स आहिनि, हिन सां फ़र्क़ु नथो पए। त इहे इन लाइ जो जीअं हर को पंहिंजे हिसाब सां ख़ुलासो थी वेहे, सोढ़ कंहिंखे न महसूसु थिए। जाइ त उते माशाल्लाह जाइ आहे। त इहो बि जेको प्लान हो, मूं सिर्फ़ु इहा ख़्वाहिश जो इज़हार कयो त मां हलवो ठाहे इन्हनि ॿारनि खे खारायां, त हुननि चयो त भला हीअं प्लान कयो तव्हां। पोइ उहो हलवो ऐं पटाटनि जी भाॼी जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त मां ठाहे खणी वियमि। ऐं उते घरनि में जेके मदर्स हुयूं, हिकिड़े घर में चणनि जी भाॼी ठाही कंहिं, ऐं 2-3 घरनि मां मानियूं पचाई वयूं। त यानी सभिनी उन मदर्स बि हिसो वरितो, सभिनी ॿारनि जे घरनि मां बि खाधो निकितो ऐं जेको मां खणी वियमि पंहिंजे घरां उहो बि थियो। त गॾिजी इंजॉय कयोसीं। ॿार एॾा ख़ुशि पिया थियनि जंहिंजी हद न आहे। ऐं उन्हनि जी ख़ातिर वॾा ई नथी कयां मुंहिंजी तौबा अलाए दर ते, मां हलवे में ड्राई फ्रूट वग़ैरह बि जाम विझी वियमि त जीअं हे इंजॉय कनि ऐं मज़ो कनि। हालांकि हे SOS जे जिन घरनि में रहनि था, उन्हनि में हिननि खे ॾाढो सुखु सहूलियत ऐं क्वालिटी फूड मिले थो। मां हिननि जी पेंट्री जॾहिं ॾिठमि, किचन सां गॾु नंढो स्टोर रूम टाइप ठहियलु अथनि, उन में जॾहिं मां खाधो ॾिठो, जेके पैकेट जेको राशन हिननि जे महीने जो पहिरियों, मां हैरान थी वियमि। हिक खां हिकु क्लास जी शइ। हीअ तव्हां ॾिसंदो, मां वेठी आहियां हिकिड़े ॿार सां गॾु, छो त मां बि उन महिल उथी अचे हिननि सां ई वेही रहियमि, त जीअं हिननि खे अहसासु
न थिए त इहे असांखां परे वेठा आहिनि, त इहे असां बि सभु लही आयासीं, हिननि सां अची गॾु वेठासीं। सो 60 आइटम्स हर घर में ईंदा आहिनि हर महीने राशन में, जंहिंमें जेम बि त मूंखे हाणे नथो यादि अचे, नूडल्स ऐं सभु कुझु शयूं हुयूं, हिन महिल मुंहिंजे ज़हन में न आहे। उनखां अलावा हिननि जो फ्रिज जेको जॾहिं बि खोले ॾिसो त उनमें अंडा, मखण, ॾही, गोश्त, चिकन सभु भरियो पियो हूंदो आहे। फ्रीज़र ऐं फ्रिज हिननि जो सदाईं भरियलु हूंदो आहे, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जैम्स हिननि वटि पिया हूंदा आहिनि। सो खाइण जी हिननि खे बुख न आहे ॿारनि खे, ऐं उहे मदर्स जेके संभालनि थियूं उहे हिननि खे प्यार सां बि रखनि थियूं। पर तव्हां ऐं असां जहिड़ा माण्हू जॾहिं वञनि था ऐं हिननि सां इंजॉय कनि था, गेम्स था खेॾनि, कंहिं बि क़िस्म जो फ़न हिननि खे कराइनि था, त इहा हिननि जे लाइ ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। इहो जेको आहे तव्हां मां जेको बि इहो करणु चाहे त हिननि सां कॉन्टेक्ट करे, या जंहिं शहर में तव्हां रहो था हर शहर में SOS विलेज अथव। पाकिस्तान जे सभिनी वॾनि शहरनि में, दुनिया जे सभिनी मुल्कनि में, हर शहर में इहे SOS विलेजिस आहिनि। तव्हां ॾिसो ई केॾा ख़ुशि था थियनि ऐं मज़ो पियो अचे मूंखे जॾहिं हिकिड़ो दफ़ो खाई वरी प्लेट खणी पिया अचनि असांखे ॿियो बि ॾियो। हालांकि मां ॾियण ते मां न बीठी हुयमि, ॾियणु हुननि जूं मदर्स पयूं, असांखे इहो मुनासिबु न पियो लॻे त असां पाण सर्व कयूं, छो त हुननि खे जीअं अजनबीअत न महसूसु थिए न। पंहिंजी जेके हिननि जूं माइरूं उते आहिनि, जेके SOS जूं मदर्स आहिनि, उन्हनि सां त हे हिरियल आहिनि चङी तरह सां, त उन्हनि सां हिननि खे कोई प्रॉब्लम न आहे त उहे कढी थियूं ॾियनि या खाराइनि थियूं या मना थियूं कनि त एॾो न खणो, त असां हिन विच में न पिया पऊं। त माउनि हिननि खे जीअं संभालियो आहे, जीअं पालियो आहे, उन हिसाब सां उन्हनि सां सेट आहिनि। त इन करे हर का हाउस जी माउ जंहिंजे घर जा ॿार हुया उहे हिननि खे पंहिंजो पंहिंजो खाधो पाण कढी पियूं ॾियनि। सो इहो बि हिकिड़ो रूप आहे ज़िंदगीअ जो। इहे बि हिकिड़ियूं जायूं आहिनि जिते वञिजे, इहे बि ॿार आहिनि जिन खे असांजी पूरी तवजो थी खपे, जिन खे असांजी मोहबत जी, असांजे टाइम जी ज़रूरत आहे। हिननि ते रहम नाहे खाइणो, हिननि सां हमदर्दी नाहे करणी, हिननि खे कॉन्फिडेंस ॾियणो आहे ऐं हिननि खे जेको आहे महसूसु नाहे कराइणो त तव्हां को ग़रीब हो, यतीम हो, मिसकीन हो या किथां आया हो। हुननि खे पंहिंजी बराबरी जो सम्झणो आहे, इन्हनि मां कॉम्प्लेक्स खे ख़तमु करिणो आहे। सो इहो हिकिड़ो ट्रिप हुयो, ॾाढियूं इहे मुंहिंजूं प्यार भरियूं यादूं आहिनि। हीअ मदर्स बि हिननि सां गॾु वेठियूं, ग्रीन रे में तव्हांखे माई नज़र ईंदी हूंदी, इहा हिननि मां हिकिड़ी फैमिली जी माउ आहे। हालांकि हिननि जूं सॻियूं माइरियूं न आहिनि, पर हिननि खे मदर्स ई चवंदा आहियूं। ॿार बि हुननि खे मॉम, अम्मी, मामा, अम्मा जी जीअं बि सॾींदा आहिनि। सो उमेदु आहे मूंखे तव्हां इंजॉय कंदा हूंदव। हीअ ज़िंदगीअ जो हिकिड़ो रूप आहे, हीअ ज़िंदगीअ जो हिकिड़ो पनो आहे, इहो उथलाए ॾिसजे त इते छा थो थिए। सो मां कोशिशि कयां थी त मां जिते जिते बि वई आहियां, जेको जेको मूंखां थी सघियो आहे, मूंखां पुॼी सघियो आहे, ऐं उहो मां तव्हां सां शेयर थी करणु चाहियां। ऐं ॾिसो, जेके मां चैरिटी वग़ैरह खणी थी वञा, उन में त हलो मूंसां मुंहिंजा स्टूडेंट्स, फ्रेंड्स, फैमिली सभु शामिल आहिनि, पर हीअ अहिड़े क़िस्म जा कम, इन में रुॻो मां ऐं मुंहिंजा ॿार इन्वॉल्व आहियूं। कुकिंग में सुराण ॾिसो था मुंहिंजी केॾी हेल्प थी कराए, त इन कुकिंग में बि ज़ाहिर आहे हुनजो वॾो हथु हुयो। ऐं तारिक वठी आयो सवेरे सवेरे, मोकल वारे ॾींहुं निंड फिटाए 8 बजे घरां निकितासीं, 8:30 बजे हुननि वटि वञी पहुतासीं, ॿारनि सां गॾिजी नाश्तो कयो, कुझु खिल मज़ाक कई, कुझु रांदियूं खेॾियूं। सो इहे ख़ूबसूरत यादूं आहिनि ज़िंदगी जूं, मुंहिंजी ज़िंदगीअ जूं हसीन यादूं आहिनि। तव्हां चाहियो त तव्हां बि अहिड़ियूं यादूं पंहिंजी ज़िंदगीअ में शामिलु करे सघो था। ऐं हीअ सुराण आहे जेके चादर थी विछाए, ऐं भरिसां मुंहिंजी इहा स्टूडेंट आहे ज़ीनत, इहा उते अञा ताईं कमु कंदी आहे, SOS विलेज में ऑफिस में कमु कंदी आहे, त हीअ गॾिजी चादरूं पियूं विछाइनि। हिकिड़ो ॾाढो प्यार भरियो माहौल आहे ऐं हिकिड़ो ॾाढो प्यार भरियो कमु आहे। करे त ॾिसो तव्हां, कंहिंसां बि अहिड़ी चङाई, अहिड़ी भलाई, अहिड़ो टाइम गुज़ारे ॾिसो, तव्हां पाण इंजॉय कंदव, तव्हांजी दिलि खे हिकिड़ो करार हूंदो। मां सम्झंदी आहियां त मां जो पुरसुकून हूंदी आहियां एॾी, ऐं परेशान नथी थियां, या जेतिरो बि रिलैक्स आहियां मां शायदि इन्हनि कमनि जे करे ई आहियां। छो त मां जॾहिं उदास हुजां, परेशान हुजां, त मां अहिड़ा कम करे पाण खे ख़ुशी ॾियण जी कोशिशि कंदी आहियां। सो इन सां ॿिया बि राज़ी, अलाह बि राज़ी, ऐं पाण बि ख़ुशि माण्हू। सो हीअ तव्हां ॾिसंदा हलो, सुराण वेठी आहे हीअ येलो कपिड़नि में लेफ्ट साइड ते, फ्रंट ते मां। उन ज़माने में मां ॾाढी मोटी हूंदी हुयमि, हाणे मां सन्ही थी वई आहियां। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हीअ कोई 5-6 साल पुराणी तस्वीरूं आहिनि, या 4 साल पुराणियूं हूंदियूं। ऐं विच में बेनज़ीर रुस्तमाणी आहे, इंतिहाई क़ाबिल लाइक़ु माई। इन औरत जे करे, हिन जे किरदार जे करे मां SOS विलेज में वञणु शुरू कयो। हालांकि मां हिनखे पहिरियों खां न सुञाणींदी आहियां, मां उते वञी मुंहिंजी हिन सां मुलाक़ात थी। हीअ मुंहिंजो भालू तारिक, विच में मां आहियां,
लेफ्ट ते बेनज़ीर आहे, मुंहिंजे बचनि खे अलाह सलामत रखे। हिननि खां जेतिरो थी सघियो आहे हिननि मूंखे ॾाढो टाइम ॾिनो आहे अहिड़नि कमनि में। पुटनि ख़ासि करे, धीअर त घर जे अंदरि थियूं कमु कराइनि, पुट घर खां ॿाहिरि वठी वञणु, थर ताईं तारिक मूंसां हलियो आहे। थर बि मां कॾहिं तव्हांखे उहे पिक्चर्स बि शेयर कंदमि। सो हाणे त जॉब जे करे ज़ाहिरी ॻाल्हि आहे त थोरो हुननि जे लाइ बि मुश्किल थी वियो आहे। उन्हनि खे तारिक त पढ़े बि अथो माशाल्लाह, अञा MBA कंदो आहे, सैटरडे संडे ते वेंदो आहे, बैंक में जॉब अथसि। हाणे हुनखे बिल्कुलु टाइम न हूंदो आहे त मूंखे ॾेई सघे। तंहिंजे करे हिन दफ़े मां लाड़काणे बि पाण अकेली वियमि बस में, न त इहे मुंहिंजा बचा हर पासे मूंसां गॾु हूंदा आहिनि। हीअ बेनज़ीर रुस्तमाणी आहे, इहा भाॼी पटाटनि जी जेका मां ठाहे आई हुअसि। सो ही मानियूं ऐं चणनि जी भाॼी, इहा हिननि जे SOS वारनि ॿारनि जे घरनि में ठही। एॾा ख़ुशि हुजनि, एक्साइटेड हुजनि त आंटी ईंदी ऐं मूंखे सुञाणींदा। इहे सभु ॿार सुञाणींदा। हाणे मूं चयो त ॿार घणा थी विया आहिनि, 90 थी विया आहिनि तक़रीबन, या 90s में आहिनि, उन महिल 40s में हूंदा हुआ। सो उहे सभु ॿार मूंखे चङी तरह सुञाणींदा। वेंदी हुअमि त डुकंदा अची भॼंदा ईंदा, भाकुर पाईंदा, सलाम कंदा, मिलंदा ऐं पंहिंजी शयूं ॾेखारणु शुरू थी वेंदा, पंहिंजा कबट खोले ॾेखारणु शुरू थी वेंदा। त इहो मुंहिंजो उते घणे अचणु वञण जो ऐं उन्हनि सां घणो वास्तो रखण जी वजह हुई त उहे मूंसां ईअं पिया बिहेव कनि। सो बहरहाल मूंखे उमेदु आहे तव्हांखे मुंहिंजी अॼु हीअ वीडियो वणंदी ज़रूरु। तव्हां प्लीज़ पंहिंजे पंहिंजे एरियाज़ में, पंहिंजे पंहिंजे शहरनि में इहो कमु करे सघो था। हीअ आहे गजरनि जो हलवो जेको देॻड़ो भरे मां उन्हनि ॿारनि जे लाइ ठाहे वई हुअसि। ऐं बसि छा चवां, दिलि भरिजी थी अचे हाणे, ॼण मूंखे सिक थी लॻे त मां उहे कम अञा ज़िक्र कंदी रहां। पर मसइलो इहो आहे त कुझु मुंहिंजा हेल्थ इशूज़ आहिनि, कुझु ॿार मसरूफ़ आहिनि, तंहिंजे करे इहो सभु कुझु हाणे एतिरो पॉसिबल न रहियो आहे मुंहिंजे लाइ। ऐं हीअ आहे उहा भाॼी जेका पूरियुनि सां मिलंदी आहे बाज़ारि में। अच्छा, हिन भाॼीअ जी, हिन हलवनि जी तरकीब बि मुंहिंजे चैनल ते मौजूदु अथव। अगरि कंहिंजी दिलि चाहे हलवे जी तरकीब, 2-3 क़िस्मनि जे हलवनि जूं तरकीबूं तव्हांखे मिलंदियूं स्वीट रेसिपीज़ प्लेलिस्ट में। ऐं हीअ वेजिटेबल रेसिपीज़ में अगरि तव्हां हीअ भाॼी ॻोल्हींदव येलो भाॼी जे नाले सां, असां हिन भाॼीअ जो नालो रखियो आहे येलो भाॼी। उनजो रीज़न आहे त तारिक नंढो हूंदो त हिन भाॼीअ खे येलो भाॼी चवंदो। हीअ सभु पहिरीं मुंहिंजी सुराण वेठी आहे फ्रंट ते, लेफ्ट साइड ते, ऐं बेनज़ीर आहे ऐं तारिक आहे। सो बसि अलाह क़बूल करे वठे शल, का नंढड़ी नेकी, नियत साफ़ आहे, इहो कमु दिलि सां कजे थो, इहो कमु ॾेखार लाइ नाहे कयो। तव्हां सां शेयर करण जो मक़सदु इहो आहे त मतां कंहिंखे आइडिया अचे, को ॿियो बि हिन रस्ते ते हली पए, कंहिं ॿिए जे दिलि में बि अहिड़े क़िस्म जो को ख़्यालु अचे त ॾाढो सुठो थींदो। सो इन ते प्लीज़ ज़रूरु कमेंट्स कजो त हीउ मुंहिंजो स्टेप, हीउ मुंहिंजो कमु, इहो मुंहिंजो क़दम जेको मां खयों त तव्हांखे कीअं लॻो। ऐं मूं पहिरियों बि चयो त तव्हां कंहिं बि क़िस्म जी हेल्प करणु चाहियो पंहिंजे स्किल्स सां, पंहिंजे शयुनि सां, कहिड़ी बि तरह सां, त उन्हनि खां पहिरियों पुछी वठो त हुननि खे छाजी ज़रूरत आहे, त उहो पोइ तव्हांखे ॿुधाईंदा त हुननि खे कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे। हीअ ॿारनि सां गॾु मां वेठी आहियां हेठि, ऐं इहो ॾाढो ज़रूरी हूंदो आहे। ईअं न त असां मैडम थी, बेगम साहिबा थी, कुर्सीअ ते चढ़ी वेही रहूं, ॿार हेठि वेठा आहिनि त उहो छा फील कंदा, उहो पाण घटि फील कंदा। इन करे हेठि उन्हनि सां गॾिजी वेठासीं त जीअं उन्हनि खे सुठो लॻे, उन्हनि खे पंहिंजाइप महसूसु थिए। सो ही हुयूं कुझु यादूं। चिकन बॉइल थो थिए सूप ठाहिण जे लाइ, ऐं कुझु शयूं खुटनि थियूं जेके असां ॿाहिरां हाणे मां ऐं सुराण वेंदासीं वठणु। पटाटनि जूं टिकियूं ठाहींदमि हाणे, ऐं सुराणे ते कटे रखिया आहिनि धाणा लीमा, ऐं कॉलोनी जे ॿाहिरि ऐं गेट जे भरिसां दुकानु आहे। सो वञी मां ऐं सुराण वठी था अचूं, छो त तारीख़ जे अचण में इलाही देरि आहे, ऐं पोइ मां इंतज़ारु न कंदी आहियां त कोई अचे त वठी ॾे। पोइ बिस्मिल्लाह करे पाणी वेंदासीं। टाइम थियो 6:30, असां ॿाहिरां थी आयासीं। गेट खां ॿाहिरि ई दुकान आहिनि, त उतां ई असां खीर वरितोसीं, अंडा, छो त चाइनीज़ राइस खाईंदमि त उन में बि पवंदा, सयूं वरितियूं। मूंखे शौक़ु आहे ॾाढो इहो खाइण जो, पचाए रखंदी आहियां, पोइ ॿ ॾींहं हलंदियूं आहिनि, थोरी थोरी करे खाईंदी आहियां, पापा ऐं ब्रेड। हाणे मां कंदमि डिनर जी तयारी। सुराण पंहिंजो कमु करे चुकी आहे, मुंहिंजो कमु हाणे शुरू थींदो। सो तव्हां खां मां मोकिलाईंदमि, हिन व्लॉग खे मां हिते ई ख़तमु कंदमि। ज़रूरु ॿुधाइजो त अॼु जो जेको कुझु मां तव्हां सां शेयर कयो आहे तव्हांखे कीअं लॻो। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, ज़िंदगी रही त इंशाअल्लाह सुभाणे वरी मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाही।